अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाम में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल दा मिर्ज़ा मलिक लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों गुलपरी इहा सोचींदो त अगरि ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजी संग चटी में ॾिनो वियो त पोइ मां हुते जी बि कोन सघंदसि। उन्ही खां पहिरियां मां हिकु नंढी कमु थो कयां, सोडल सां ॻाल्हाए उन्ही सां शादी थो करे छॾियां, जीअं दिलि मां बि इहा ख़ौफ़ ख़तमु थिए ऐं असां पाण ॿिन्हिनि जी बि शादी थी वेंदी। ऐं दोस्तो रेज़न जेको आहे मुराद खे फ़ैसिलो मञाइण में नाकाम थी वेंदो ऐं इहो रेज़न जो अधूरो ख़्वाबु रहिजी वेंदो। रेज़न चवंदो त पंहिंजे माण्हुनि खे अगरि मुराद ॿाहिरि वाट में निकिरे त तव्हां उनखे मारण में देरि न कजो, हू ज़िंदा वापसि न वञे। तो रेज़न जो इहो ख़्वाबु रहिजी वेंदो। तो रेज़न जा माण्हू मुराद जो वाट वठी वेही रहंदा ऐं हू मुराद जो इंतज़ारु कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तो सोडल गुलपरी खे चवंदो त तोखे हाणे कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो, असां ॿिन्ही जी शादी हींअर नथी थी सघे छो जो हालात ई अहिड़ा आहिनि, तोखे कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो ई पवंदो। गुलपरी चवंदो त हाणे मां कुझु बि इंतज़ारु नथो करे सघां, ऐं न ई मुंहिंजी दिलि खां बर्दाश्त थिए थी। ऐं ॿिए पासे दोस्तो सोडल मुराद खे चवंदो त तूं रेज़न वारनि खां हर हिकु ज़ुल्म जो हिसाबु वठिजांइ। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।